रोड़ीअ में वाक़िअ सूफ़ी बुज़ुर्ग बेदल बेकस जो उर्स मुबारक वेझो ईंदे ई गादी नशीनीअ जे मामले ते कुरैशी ख़ानदान में छिकताण वधी वई। ॿिन्ही धुरियुनि पारां दरगाह बेदल बेकस जे मेन दरवाज़े खे तालनि मथां ताला लॻाया विया। ॿिन्ही धुरियुनि जे अहिड़े अमल ते बेदल बेकस जे पांधीअड़नि मुरीदनि में मायूसी छाई। ॿिए पासे दरगाह बेदल बेकस जी पहिरियां संभाल कंदड़ फ़क़ीर अब्दुल्ला बेकस, फ़क़ीर बेदल बेकस, फ़क़ीर बेकस बख़्श ऐं फ़क़ीर मोहम्मद मोहसिन एहतजाज कंदे चयो त मामलो जेको आहे सो इहो ई आहे त जेको आहे हिननि दरगाह जे मौलवी धुर मोहम्मद मोहसिन ऐं उनजो इहो पुटु अहसन ऐं उबैदुल्ला दरगाह जो सॼो इंतिज़ामु ख़राबु करण लाइ हीअ किनी गंदी हरकत कई आहे। हीअ सहारो था वठनि पिया सीशन कोर्ट जे हिकिड़े ऑर्डर जो। सीशन कोर्ट जे ऑर्डर में किथे ज़ोरीअ दरगाह ते शैतानगिरी करण लाइ हिननि हीअ ताला ॾिना आहिनि। हिननि पहिरियों ताला ॾेई करे पोइ जॾहिं हिननि खे हिन ॻाल्हि जो अहसासु थियो त असां कोर्ट जी लताड़ कई आहे। कोर्ट जे ऑर्डर जी 3 महीना कोर्ट जो जेको ऑर्डर आहे 3 महीननि लाइ मेंटेनेबल ई न आहे। हिननि इंतिज़ामिया खे सियासी चकर में विझी करे इंतिज़ामिया खे गुमराह करे हिननि जेको आहे कुझु अरसे लाइ ताला हया। जॾहिं हिननि खे ख़बर पई हाई कोर्ट मां हिननि विया जांच कई सीशन मां, हिननि खे इहा ख़बर पई त असां कंटेम्प्ट कयो आहे। हिननि कंटेम्प्ट खां बचण जे करे हिननि असांजे तालनि मथां ताला हया आहिनि। जॾहिं त अदालती हुकुम खां पोइ दरगाह बेदल बेकस जी संभाल ऐं गादी नशीनीअ जी दावा कंदड़ धुर जे मोहम्मद अहसन कुरैशी, अदनान हिदायत बख़्श कुरैशीअ जो चवणु हो त असल में मुंहिंजो नालो आहे मोहम्मद अहसन कुरैशी। मां दरगाह बेदल साईं जे सजाद नशीन मोहम्मद मोहसिन कुरैशी जो फर्ज़ंद आहे। असां दरगाह मां केस खटियो आहे जेके आहिनि जेको आहे अकेलाई जो जेके आहिनि त दरगाह ते हाणे ॿियो कोई बि सजाद नशीन न आहे। साईं मोहम्मद मोहसिन कुरैशी दरगाह जा अकेला सजाद नशीन। असांखे पोज़ीशन मिली वई, सभु शइ असांजी नॉर्मली हले पई। अॼु सुबुह जो असां ईअं आयासीं ॿाहिरि जेके आहिनि ॾिठोसीं त नोटिस बि लॻल आहे जेके आहिनि दरगाह खे ताला लॻल आहिनि जेके ग़ैर क़ानूनी आहिनि। हे जेको तव्हां नोटिस ॾिसो था जेके आहिनि इहो असांखे हाज़िरी जो नोटिस आहे हाई कोर्ट जो जेके आहिनि। हिन हाई कोर्ट में हाज़िरी असांजी आहे 15 अगस्त ते। असांजी अदर पार्टी जेके असां नोटिस करायो आहे 15 अगस्त ते वञी असां हाई कोर्ट पेश थींदा जेके आहिनि। हाणे हे जेको नोटिस आहे इहो स्टे ऑर्डर न आहे। हे दरगाह इन सूरत में बंदि थी सघे थी जेके आहिनि जॾहिं स्टे ऑर्डर हुजे। हे स्टे ऑर्डर न आहे, हे जस्ट नोटिस आहे जेके आहिनि। हिन नोटिस ते असां पेश ईंदासीं, असांजो मौक़ो बि ॿुधो वेंदो। असांखे कामिल यकीन आहे असां खटे वेंदासीं जेके नोटिस पहिरें मरहले में हिन नोटिस इहो केस ख़तमु थी वेंदो जेके आहिनि। हे जेको हिननि कमु कयो आहे इहो प्योरली ग़ैर क़ानूनी आहे जेके आहिनि। हिन जी कानून में काई जेका वक़्त न आहे। असां हिन ख़िलाफ़ु जेके आहिनि हे नॉर्मल शइ आहे जेके कुझु बि न आहे। असां पाण खोलींदासीं ताला जेके आहिनि हे ग़ैर क़ानूनी कमु आहे जेके आहिनि। असां जेके आहिनि लाइमल ठाहींदासीं पाण खोलींदासीं। हे हिकु ग़ैर क़ानूनी कमु थियल आहे जेके आहिनि। हिन जो हे कोर्ट जो कोई ऑर्डर न आहे त दरगाह बंदि कई वञे। असां हिन खे पाण टेकल कंदासीं इंशाअल्लाह। जॾहिं त बेदल बेकस जे उर्स मुबारक जी तक़रीबुनि में शरीक थींदड़ शाइरनि ऐं अदीबनि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त दरगाह तां माण्हुनि खे अमन प्यार ऐं भाईचारे जो दर्स मिलंदो आहे, पर दरगाह बेदल बेकस जे दरवाज़नि खे ताला लॻाए माण्हुनि खे नफ़रत जो तासुरु ॾिनो पियो वञे। हुननि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी मामिलो हल करण जो मुतालबो